जोड़े जोड़ जहान जी पाण कई परवार, हादी हामी हाशमी, सरदारें सरदार, सोहे साहबन सथ में, मंझ मस्जिद मणियादार, चारई चंगा चौधार, वाह हेकांदा हबीब सी। इल्म अदब ॾा ताईं ॾाह पजे निराले सफ़र, इल्मी अदबी तारीख़ी ऐं सक़ाफ़ती कुर्ब कचहरी आलमी ओताक में ॾेही ऐं परॾेही सभिनी सॼणनि खे आजिज़ रहमतुल्लाह लाशारी तरफ़ां सिक भरियो सलाम। जी दोस्तो, इल्मी अदबी सक़ाफ़ती ऐं तारीख़ी सफ़र जे अंदरि आलमी ओताक जे हवाले सां अवां ताईं पहुचाईंदा आहियूं मुख़्तलिफ़ तारीख़ जा, इल्म जा, अदब जा, तहक़ीक़ जा रंग। उन्हनि समूरनि निरालनि रंगनि में अॼु असां ऐं अवां सिंध जे अंदरि मोहम्मद बिन क़ासिम जी आमद खां अॻु असहाबनि सगोरनि जे हवाले सां आमद जो हिकु ख़ासि तहक़ीक़ी ऐं तारीख़ी ज़िक्र शामिल कंदासीं आलमी ओताक में। ऐं ख़बर पवंदी त असांजी बाबुल इस्लाम सरज़मीन सिंध कॾहिं खां, कहिड़े दौर खां ऐं हिन खे बाबुल इस्लाम सिंध छो पियो सॾियो वञे। जी सॼणो इहो चवणु त सिंध में पाण सगोरनि जी सुञाणप केतिरा साल पोइ थी ऐं एतिरे क़दुरु जो इस्लाम बि मोहम्मद बिन क़ासिम जे दौर में आयो ऐं उनखां पोइ सिंध बाबुल इस्लाम बणी आहे। मुंहिंजी सम्झ में इहो कौल बि यकीनी भरवसे जोॻो नज़र नथो अचे। जेकी माण्हू ईअं चवनि था उन्हनि खे सिंध अंदरि इस्लाम जे अचण बाबति कुझु अॻूणी तारीख़ जा वर्क उथराइण जी ज़रूरत आहे। जी दोस्तो, हक़ीक़त खे परखियो वञे त सिंध पैगम्बरनि जी सरज़मीन आहे ऐं इस्लाम जो पैगाम त काइनात जे अंदरि सरज़मीन ते जीअं पहुतो तीअं ई सिंध बि उन शरफ़ सां नवाज़ियल आहे ऐं बैद में इस्लाम पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में जीअं ई ज़ोर वरितो तीअं ई धरती बि उन सां मालामाल थी रंगजी वई। इन सिलसिले जा कुझु तारीख़ी ऐं तहक़ीक़ी हवाला अवां आॾो पेश कबा। सॼणो सिंध उहा मुक़दस सरज़मीन आहे जंहिंखे ख़ातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे क़दम बोसीअ जो अज़ीम शरफ़ ऐं सआदत मिलियल आहे। हिन सदीअ जी बैन अल-अक़वामी दानिश्वर ऐं नामवर शख़्सियत इस्लामी तारीख़ जे माहिर डॉक्टर हमीदुल्लाह पेरस रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त नबूवत मिलण खां अॻु जनाब सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जज़ीरतुल अरब जे उभरंदे किनारनि ते लॻंदड़ तिजारती मेलनि यानी मेड़नि में शरीक थींदा हुआ ऐं हिकु साल पाण सुहारनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उतां खां अॻिते सफ़र करे सिंध जे कंहिं मेले में बि शिरकत फरमाई हुई। जी सॼणो, हीउ हवालो इस्तेहकाम पाकिस्तान और मसइल सिंध जनाब डॉक्टर इसरार अहमद जो अवां जे साम्हूं मूं पेश कयो आहे। सुफ़ा नंबर 23 सीरत हाशमी मुसन्निफ़ मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जंहिं जो मुतरजिम आहे प्रोफेसर इसरार अहमद अलवी, मेरान अकेडमी छापो 3 सुफ़ो नंबर 48 है। जी दोस्तो, ॾिठो वञे त हिन नंढे खंड में पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तरफ़ां बि मक़ामी सतह ते मज़बूत थियण बैदि सभ खां पहिरियां इस्लाम जो पैगाम सिंध में पहुतो। ख़ुदि पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में ई सिंधियुनि जे नाले ते लिखियल संदन ख़त मुबारक खणी 5 असहाबी सगोरा सिंध आया। जन असहाबनि सगोरनि जे हथनि ते सिंधियुनि खुले आम इस्लाम आंदो। जन मां बि हितां जे कुझु सिंधियुनि खे वठी मदीने वञी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मिलायो
जॾहिं त बाक़ी 3 ॼणनि हिते सिंध में रही दीन इस्लाम जी तबलीग खे जारी रखियो। ही मूं हवालो अव्हां जे साम्हूं अल्लामा सुयूती जमउल जवामे जेको हवालो कतब आंदो आहे, माफ़ कंदा, मखतूम जाफ़र बूबकाई खिलाफ़त राशिदा और हिंदुस्तान जे अंदर बि अल्लामा अतहर मुबारकपुरी सुफ़े नंबर 32 ते हीउ हवालो कतब आंदो आहे ऐं सीरत हाशमी जे सुफ़े नंबर 48 ते बि मथीं बयानु कयल रिवायत मौजूदु आहे। दोस्तो, जीअं अॻ में मथे ज़िक्र थी चुको आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे हयातीअ में 5 असहाबनि जो हिकु वफ़द सिंध वारनि ॾांहुं ख़त लिखी मोकिलियो हो। संदन हीअ जमायत जॾहिं नेरून कोट, जंहिंखे हिन वक़्तु हैदराबाद चऊं था, उहा जमायत जॾहिं हैदराबाद में पहुती त हितां जे केतिरनि ई सिंधियुनि इस्लाम आंदो। इहा रिवायत मखतूम मोहम्मद हाशिम ठिटवी पंहिंजे बयाज़ में ॾिनी आहे, जेका जीअं जो तीअं मूं अव्हां जे साम्हूं पेश कई आहे, रवायत कई वई आहे। जेका मखतूम साहब लिखी आहे उन अरबी इबारत जो तर्जुमो अव्हां जे साम्हूं अर्ज़ु रखिजे थो त 5 असहाबनि सगोरनि खे पंहिंजो पैगाम ॾेई रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन सिंध वारनि ॾांहुं मोकिलियो। जॾहिं उहे हिकु क़िले में पहुता जंहिंखे नेरुन चयो वेंदो हो, त उन हुकुम खे मञींदे सिंध जे केतिरनि माण्हू इस्लाम क़बूल कयो। उन वफ़द मां 2 सहाबी सिंधियुनि खे वठी पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मिलाइण लाइ मदीने ॾांहुं राही थी विया। जॾहिं त बाक़ी 3 हिते ई रही पिया, जन पंहिंजी सॼी ॼमार सिंध में घारी ऐं हिते ई दफ़न थिया। इजो ही इबारत तव्हां जे साम्हूं जेका मूं पेश कई आहे, बयाज़ मखतूम मोहम्मद हाशिम ठटवी बरवायत मखतूम जाफ़र बूबकाई, कलमी मौजूद कासमिया लाइब्रेरी कंडियारो ज़िले नौशहर फ़िरोज़ वारी कुतुबखाने में लाइब्रेरी में इहो कलमी बयास मौजूदु आहे, जेको तहक़ीक़ ऐं तस्दीक़ जे लाइ ॾिसी ऐं पढ़ी सघिजे थो। इन रवायत जी वधीक तौसीक़ बयाज़ हाशमी जे हिकु ॿिए नुस्खे मां थिए थी, जेको अल्लामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी वटि मौजूदु हो। तंहिंमें मखतूम मोहम्मद हाशिम ठटवी लिखे थो त मखतूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैहि जे हवाले सां अल्लामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी वटि जेको पयल कुतुबखाने में मौजूदु बयाज़ आहे, उन में मखतूम मोहम्मद हाशिम ठटवी जे हवाले सां फ़रमाए थो त मूं मखतूम बायज़ीद ठटवी खां ॿुधो, जो चवे पियो त हुन मखतूम जाफ़र बूबकाई जे इन बाबति लिखियल इबारत पाण बि ॾिठी। यानी ही उहे जयीद उलमा आहिनि सिंध जा, जन हुन जी पंहिंजे कलमी बयाज़ जे अंदरि तस्दीक़ ऐं तहक़ीक़ करे उहा रवायत अॼु खां कई सदियूं कई साल पहिरियां महफ़ूज़ कई, जेका अॼु बि जीअं जो तीअं मौजूदु आहे। ऐं उहे ॿई कलमी नुस्ख़ा जेके आहिनि अल्लामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी जे लाइब्रेरी में बि मौजूदु आहिनि। ऐं जीअं मूं अव्हां सां ज़िक्र कयो त कासमिया लाइब्रेरी कंडियारे जे अंदरि बि उन कुतुबखाने में उहा मुकमल तौर ते रवायत कलमी सूरत में मौजूदु आहे। जी सॼणो, मां कोशिशि कंदुसि त तव्हां जे साम्हूं इन हवाले सां जेतिरनि बि असांजे आलिमनि ज़िक्र कयो आहे त मुस्तनद रिवायतूं अव्हां जे साम्हूं अर्ज़ु रखां त मथे बयानु थियल सिंध में असाबनि सगोरनि जी आमद जे हवाले सां नामवर आलिम मेमन अब्दुल मजीद सिंधी पिणु पंहिंजी लिखत में इन ॻाल्हि जी तस्दीक़ ऐं तहक़ीक़ कंदे लिखियो आहे त मुहम्मद बिन अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह अन्हु खां रवायत कई आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त 2 वफ़द, हिकु सिंध मां ऐं हिकु अफ्रीका मां हिकु ॾींहुं मूं वटि आया, यानी हिकिड़े ॾींहं ते मूं वटि आया, जन पंहिंजी ख़ुशीअ सां इस्लाम क़बूल कयो। हिकु ॿी रवायत बि मेमन अब्दुल मजीद सिंधी हिन रीत आंदी आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे असहाबनि खे पंहिंजे ख़त मुबारक सां सिंध जे माण्हुनि ॾांहुं मोकिलियो, जॾहिं हू बि सिंध में नेरून कोट यानी हाणोके हैदराबाद वटि पहुता त सिंध जे किन माण्हुनि संदन हथ ते इस्लाम क़बूल कयो। कुझु वक़्त खां पोइ 2 सहाबी पंहिंजे सिंधी मेज़बाननि सां गॾु मोटी अरबुस्तान विया ऐं 3 सहाबी सिंध में रही पिया।
उन्हनि जी तबलीग सां केतिरनि ई सिंधियुनि इस्लाम क़बूल कयो। उन्हनि टिनी असहाबनि सिंध जे नवनि मुस्लमाननि लाइ मज़हबी तइलीम जारी रखी। आख़िरकार उन्हनि जो विसाल बि सिंध में थियो ऐं उन्हनि जूं क़बरूं बि हिते सिंध में ई मौजूदु आहिनि। जी सरणो इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे निराले सफ़र आलमी उताक में अॼु सिंध में आयल असहाबी सगोरनि जे हवाले सां हिन ख़ासि मौज़ूअ ते आलमी उताक जे ज़रिए अव्हां ताईं ॼाण पहुचायूं पिया। मां आहियां अव्हां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। जी दोस्तो, जेके मूं रवायतूं अव्हां जे साम्हूं पढ़ियूं उनखां पोइ हीअ ॻाल्हि सफ़ा चिटी थी वई त उहो नेरून यानी नेरून कोट हैदराबाद ई आहे जिते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सहाबा खे मोकिलियो। उन्हनि पंजनि मां ॿ सहाबी कुझु सिंधियुनि जो वफ़द वठी मदीने ॾांहुं संदन ख़िदमत में पहुता। थी सघे थो त हीउ उहो ई वफ़द हुजे जो संदन पहुचण जे 3 ॾींहंनि बैदि पाण हिन दुनिया मां विसाल फ़रमायाऊं। जीअं मथे संदन अॻकथी बयानु थी चुकी त हिकु ॾींहुं मूं वटि 2 वफ़द ईंदा, हिकु सिंध वारनि जो ऐं ॿियो अफ्रीका वारनि जो। उन जे 3 ॾींहंनि बैदि मां हिन दुनिया मां लॾींदुसि। हिन मां हीअ बि ॼाण मिले थी त रिसालत वारे दौर में नेरून कोट यानी मौजूदु हैदराबाद सिंध जे गादीअ वारो शहरु हूंदो, पर जे ईअं न बि हुजे पोइ बि मरकज़ी ऐं अहम शहरु ज़रूरु हूंदो जंहिंजी अहमियत खे ॾिसंदे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इस्लाम जो पैगाम ॾेई पंहिंजनि असहाबनि खे हेॾांहुं मोकिलियो। जी सरणो सिंध में असहाबनि सगोरनि जी आमद जे हवाले सां डॉक्टर रफ़ीक अहमद मंगरियो लिखे थो त फ़तह मक्का वारे साल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा कुझु सहाबी सगोरा इस्लाम जी दावत तबलीग लाइ अची हित पहुता। संदन अॻवान हज़रत अबू राफ़े हो। हिते केतिरो ई वक़्तु दीन जो कमु कंदा रहिया। नेठि अबू राफ़े ऐं संदसि ॿियो साथी हिते ई गुज़ारे विया। हज़रत अबू राफ़े जी क़बर मज़ार शरीफ़ जेका आहे उहा हैदराबाद में किले जे उत्तर तरफ़ बाज़ार वारे पासे ॾांहुं आहे। बाक़ी ॿिए सहाबी सगोरे खे मकली में दफ़न कयो वियो। जी दोस्तो, ही मूं अव्हां जे साम्हूं जेका रवायत पेश कई किताब मख़तूम मोहम्मद आबिद अंसारी सेवाणी सवाने हयात मज़हबी ख़िदमात ऐं संदसि तसनीफ़ात जो तहक़ीक़ी जाइज़ो सुफ़ो नंबर 45 सिंधी अदबी बोर्ड जामशोरे छापो पहिरियों ही छपरायो साल 2018 में। डॉक्टर मेमन अब्दुल मजीद सिंधी इन हवाले सां लिखे थो त इस्लाम जे अचण खां पोइ सिंधी वापारियुनि इस्लाम क़बूल कयो ऐं सेलून ऐं इंडोनेशिया जे ॿेटनि में वञी इस्लाम जी तबलीग कई। मौजूदा तहक़ीक़ मां साबित थियो आहे त इंडोनेशिया में इस्लाम सिंधी सौदागरनि पखेड़ियो। यानी इंडोनेशिया जेको असांजे सिंध सरज़मीन सिंध जो पाड़ेसरी मुल्क आहे ऐं उते ई असांजे इस्लाम जो जेको पैगाम पहुतो आहे असांजे उन्हनि वापारियुनि जे ज़रिए पहुतो आहे जेकी पाण सगोरनि जे उन आयल ख़त खां पोइ जन हिते इस्लाम फहिलायो, इस्लाम जी तबलीग कई ऐं मुमकिन आहे उहे इस्लाम क़बूल कंदड़ सिंधी वापारी विया हुजनि जन उते इस्लाम जो पैगाम पहुचायो। हीउ हवालो मूं सिंधी अदब ऐं सक़ाफ़त ते इस्लामी असरात डॉक्टर मेमन अब्दुल मजीद सिंधी जे किताब मां पेश कयो आहे। सुफ़ा नंबर 197 मेहरान अकेडमी शिकारपुर छापो 3 अप्रैल 2002। जी सरणो सिंध में इस्लाम जो पैगाम मोहम्मद बिन कासिम फ़ातिह सिंध खां घणो अॻु ख़ुदि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दौर मुबारक में पहुची चुको हो। इन रवायत जी सनद अगरचे इस्लामी कान मिली सघी पर
इन जी ताईद तारीख़ ऐं रिजाल जे ॿियनि किताबनि मां थिए थी, जिन जी वरगर्दानीअ मां मालूम थिए थो त केतिरा ई सहाबा किराम सिंध में आया, जिन मां काफ़ी हिते दफ़न थियल आहिनि। मशहूर मुअर्रिख़ क़ाज़ी अतहर मुबारकपुरी जे तहक़ीक़ मुताबिक़ अहिड़नि 17 असहाबनि सगोरनि जा नाला मिलिया आहिनि जेके सिंध में आया आहिनि। जेकी सरज़मीन सिंध में आया उन्हनि ईंदड़ असहाबनि सगोरनि जा नाला ही आहिनि। हज़रत उस्मान बिन अबिल आस सकफ़ी रदी अल्लाह ताला अन्हु, हज़रत हकम बिन अबिल आस सकफ़ी रदी अल्लाह ताला अन्हु, हज़रत रबी बिन ज़ियाद रदी अल्लाह ताला अन्हु, हज़रत सहार बिन अब्बास अबदी रदी अल्लाह ताला अन्हु, हज़रत अब्दुल्लाह बिन उमैर अशजई रदी अल्लाह ताला अन्हु, हज़रत उबैदुल्लाह बिन मअमर तमीमी रदी अल्लाह ताला अन्हु, हज़रत मजाश बिन मसूद सलमी रदी अल्लाह ताला अन्हु, हज़रत अब्दुर्रहमान बिन समरा क़रशी रदी अल्लाह ताला अन्हु, हज़रत सनान बिन सलमा हुज़ुली रदी अल्लाह ताला अन्हु, हज़रत सुहैल बिन अदी रदी अल्लाह ताला अन्हु अंसारी, हज़रत आसिम बिन आमिर तमीमी रदी अल्लाह ताला अन्हु, हज़रत अब्दुल्लाह बिन अतबान अंसारी रदी अल्लाह ताला अन्हु, हज़रत मुग़ीरह बिन अबिल आस सकफ़ी रदी अल्लाह ताला अन्हु, हज़रत मुंज़र बिन अल जारूद अबदी रदी अल्लाह ताला अन्हु, हज़रत उमर बिन उस्मान बिन साद रदी अल्लाह ताला अन्हु, हज़रत खिरियत बिन राशिद सामी रदी अल्लाह ताला अन्हु। दोस्तों, ही 17 नाला जेके मूं अव्हां जे साम्हूं अर्ज़ रखिया, इहे अल्लामा अतहर मुबारकपुरी पंहिंजे किताब जे अंदरि आंदा आहिनि। मोहम्मद बिन क़ासिम सकफ़ी जॾहिं 91 हिजरी में सिंध फ़तेह कई त हिते बाक़ाइदा दीनी दरसगाहूं जुड़ी वियूं, जिन में काल अल्लाह ऐं काल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सदाऊं बुलंद थियण लॻियूं। केतिरा ॿाहिरियां इल्म जा उञारा पंहिंजी इल्मी उञ उझाइण लाइ सिंध में अचण लॻा त की सिंध जा रहाकू तालिबुल इल्म अरबुस्तान वञी करे हदीस फ़िक़्ह ऐं अदब हासिल करण लॻा। सॼणो, मूं ही हवालो अव्हां जे साम्हूं क़ाज़ी अतहर मुबारकपुरी जो मक़ालो सिंध में इल्म हदीस ऐं मुहद्दिसीन, किताब सिंध बाबुल इस्लाम, जेको नशिर कयो आहे तंज़ीम फ़िक्र नज़र सखर 1985 में। उन जो उर्दू हिसो छपियो वियो, जंहिंजे सुफ़े 4, 5 ऐं 6 ते ही हवालो मालूम आहे। नशिर थियल आहे, छपियल आहे, ज़ाहिर आहे, लिखत में आहे ऐं उन सां गॾोगॾु मखतूम जाफ़र बूबकाई सवाने हयात इल्मी ऐं अदबी ख़िदमात जे अंदरि बि लिखियो आहे, सुफ़े नंबर 17 18 ते, जंहिंजी तहक़ीक़ कई आहे डॉक्टर मौली अब्दुल्ला खोसो। सिंधी अदबी बोर्ड जाम शोरे उन जो पहिरियों छापो डिसंबर 2012 में छापे पधिरो कयो आहे। दोस्तों, इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जो सफ़र आलमी वताक में अॼु अव्हां खे मोहम्मद बिन क़ासिम खां अॻु वारे दौर में सिंध में सहाबनि सगोरनि जो अचणु, उन्हनि जो तबलीगी सफ़र, इन हवाले सां अव्हां खे ॼाण ॾेई रहियो आहियां। मां आहियां अव्हां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। इल्मी अदबी तारीख़ी तहक़ीक़ी ॼाण जे हवाले सां जेका मालूमात मूंखे मिली आहे उहा अव्हां ताईं पहुचायां पियो। ख़ुदा न ख़्वास्ता उन में का हरफ़न, का इल्मी अदबी कंहिं सिट्रा, कंहिं तहरीर जे अंदरि ज़ेर ज़बर या कंहिं जुमिले जी ग़लती हुजे त ख़ुदारा इंसान सम्झी माफ़ कजो। जी दोस्तों, सईदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौर में सिंध में इस्लाम, इहा हक़ीक़त आहे त सिंधी क़ौम तरफ़ां इस्लाम जे पैगाम खे आगाटनि क़ौमुनि ऐं क़बीलनि वांगुरु क़बूल कयो वियो हो। सिंध अंदरि इस्लाम पंहिंजे शुरूआती ज़माने में यानी जंगी हमलनि जे शुरू थियण खां अॻु मक़बूल थी चुको हो। जंहिं ज़माने में मुस्लमाननि ऐं ईराननि जे विच में जंग जो सिलसिलो जारी हो, उन ज़माने में हिंदुस्तान जा जत पंहिंजो अबाणो मज़हब ऐं पंहिंजे अबाणे वतन जा वण छॾे इस्लाम अख़्तियार करणु ऐं इराक़ में वञी आबाद थियण लॻा हुआ। उन्हनि नव मुस्लिम जतनि खे अरब में अॼु बि ज़त क़ौम जे नाले सां सॼो वञे थो। ज़ातुस सलासिल जी जंग 12 हिजरी में थी,
ऐं पहिरियों दफ़ो हिंदुस्तान जा जत मुस्लमाननि जे कब्ज़े में आया ऐं पोइ पंहिंजी मर्ज़ी ऐं ख़ुशीअ सां मुस्लमान थी क़ैदियुनि जे बदिरां आज़ादु मुस्लमान जी हैसियत सां ज़िंदगी गुज़ारण लॻा। तंहिंखां पोइ हज़रत ख़ालिद बिन वलीद त शाम मुल्क ॾांहुं हलियो वियो, मगर ईराननि सां जंग जो सिलसिलो जारी रहियो। ज़ातुस्सलासिल जी लड़ाई हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौरे ख़िलाफ़त में वाक़िअ थी। जी सरणो ही हवालो मूं अव्हां जे लाइ सिंध में अरबी अदब मक्कालो मौलवी अल्लाह वरायो बिरोही सुफ़ा नंबर 20-21 मुरतब डॉक्टर अब्दुल रसूल कादरी मेहरान अकेडमी शिकारपुर छापो पहिरियों अक्टूबर 2019 मञा पेश कयो। जी दोस्तों, इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे हवाले सां सहाबे किराम जी सिंध में आमद जे हवाले सां जेकॾहिं पाण ॾिसूं था त सन 61 हिजरी यानी 637 ईस्वी में हशाम बिन उतबा जलूला जे जंग में ईराननि खे शिकस्त फाश ॾेई आर्मीनिया, आज़रबाईजान, खुरासान, सिस्तान, किरमान ऐं मकरान ते कब्ज़ो कयो। ज़त जंहिंखे असीं जाट चऊं था, बलोच चऊं था, असवारा, सयाबचा, इंदगार क़ौमुनि, ही उहे क़ौमूं हुयूं जन उन दौर में इस्लाम क़बूल कयो। ऐं उन्हनि जे इस्लाम क़बूल करण जो हवालो पेश करे थो जन्नतुल सिंध वारो रहीमदाद ख़ान मौलाई शेदाई सुफ़े 80 ते सिंधी का अकेडमी कराची नओं छापो 2018 छपायो आहे। उन में ही हवालो मौजूदु आहे। सरणो जॾहिं सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां पोइ हज़रत सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौर ते अचूं था त फारूक आज़म जे दौर में असहाबनि जो अचणु, मुहद्दिसनि जे उसूलनि मूजिबि असहाबी उन शख़्स खे चइबो आहे जंहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में इस्लाम आंदो हुजे, पाण सॻोरनि जी सोहबत ऐं रियासत ऐं उन्हनि जी ज़ियारत बि कई हुजे ऐं इस्लाम जी हालत में वफ़ात बि कई हुजे। हाणे हिकिड़ो सुवाल थो पैदा थिए त इन्हनि में असहाबनि जा क़िस्म घणा आहिनि। हाणे असहाबी 2 क़िस्म आहिनि। उन्हनि में मुख़्ज़रिम उहो ईमान आणण वारो असहाबी जंहिं जिहालत जो ज़मानो बि गुज़ारियो हुजे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में बि रहियो हुजे, पर कंहिं सबब जे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोहबत मां फैज़ न पिरायो। उन सां गॾोगॾु ॿियो आहे मुद्रिक, उन सहाबी खे चइबो आहे जंहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो ॾिठो हुजे, जेतोणीकि इस्लाम पाण सॻोरनि जे ज़िंदगी में आंदो हुजे या बैद में। त दोस्तो, सिंध में सहाबनि सॻोरनि जो अचणु त पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दौर खां ई साबित आहे, पर संदन खुलफ़ाए राशिदीन जे वक़्त में बि के सहाबी सॻोरा सिंध में वक़्तन फ़वक़्तन ईंदा रहिया आहिनि। हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़माने मुबारक में त बाक़ाइदा तौर ते सहाबनि सॻोरनि हिन सरज़मीन खे पंहिंजे फैज़ ऐं अनवार सां रंगे छॾियो ऐं सिंध अरबुस्तान सां मज़बूत ऐं अणटुट लाॻापन जे बंधननि में ॿधिजी वई। सिंध में आयल सहाबनि सॻोरनि रज़ी अल्लाह अन्हुम जा कुझु नाला मुबारक इब्तिदा में मूं अव्हां खे ॿुधाया ऐं हिकु भेरो वरी बि कुझु नाला सहाबनि जा अव्हां जे समाअतुनि जी नज़र कजनि था जेके मोहम्मद बिन कासिम जी आमद खां अॻु में सरज़मीन सिंध ते आया हुआ। सरणो हज़रत हकम बिन अबिल आस रज़ी अल्लाह ताला अन्हु, नंबर 2 हज़रत हकम बिन उमर सोलबी रज़ी अल्लाह ताला अन्हु, नंबर 3 हज़रत हुर्रियत बिन राशिद सामी रज़ी अल्लाह ताला अन्हु, नंबर 4 हज़रत रबी बिन ज़ियादुल हारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु, नंबर 5 हज़रत सनान बिन सलमा बिन मुहबिक अल हुज़ली रज़ी अल्लाह ताला अन्हु, नंबर 6 हज़रत सहेल बिन अद्दी अल अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु, नंबर 7 हज़रत सहार बिन अब्बास अल अब्दी रज़ी अल्लाह ताला अन्हु, नंबर 8 हज़रत अब्दुल्लाह बिन अब्दुल्लाह अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु, नंबर 9 हज़रत उबैदुल्लाह बिन ममर तयमी अल कुरैशी
रदी अल्लाह ताला अन्हु। नंबर 10 हज़रत उस्मान बिन अबिल आस सकफ़ी रदी अल्लाह ताला अन्हु। नंबर 11 हज़रत उमैर बिन उस्मान बिन सद रदी अल्लाह ताला अन्हु। नंबर 12 हज़रत मुग़ीरा बिन अबिल आस रदी अल्लाह ताला अन्हु, जेको फ़ातिह देबुल आहे ऐं हीउ मोहम्मद बिन कासिम सां गॾु आयो हो। ही उहे सहाबा जा नाला आहिनि जेके कुझु त मोहम्मद बिन कासिम खां अॻु में सिंध में आया ऐं कुझु सहाबी जेके गाज़ी सिद मोहम्मद बिन कासिम सां गॾु सिंध में आया हुआ। उन्हनि में 13 सहाबी हज़रत मुंज़र बिन जारूद अल अब्दी रदी अल्लाह ताला अन्हु, जेको मोहम्मद बिन कासिम खां अॻु में ई शहादत जो जाम पी चुको हो। हज़रत आसिम बिन आमिर तमीमी रदी अल्लाह ताला अन्हु रदी अल्लाह अन्हुम अजमईन। ही 14 सहाबी जन जो ज़िक्र मूं कयो आहे, जन जा नाला मूं अव्हांखे हिकु भेरो वरी ॿुधाया आहिनि। इन्हनि जो हवालो फुतूहुल बुल्दान बलादरी सुफ़े 420, रिजाल सिंध वल हिंद जे जुल्द 2 सुफ़े 348 326, सीरत हाशमी मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जे सिंधी मुतरजिम प्रोफेसर इसरार अहमद अलवी सुफ़े 48 49 जे छापे 3 मेहरान अकेडमी ही छपियो आहे। उन में इन्हनि सहाबनि सगोरनि जो ज़िक्र पढ़ी सघिजे थो। जी सरणो, सिंध में इस्लाम जो पैगाम खणी ईंदड़ साहबनि सगोरनि बाबति हिकु सिंधी मुअर्रिख़ डॉक्टर अब्दुल रसूल कादरी 25 साहबनि सगोरनि जो ज़िक्र कयो आहे। उन सिलसिले में सैयदना फारूक आज़म जे दौर में आयल सहाबनि सगोरनि जा ही नाला ॼाणाया आहिनि। असहाबी सगोरो उस्मान बिन अबुल आस रदी अल्लाह ताला अन्हु, हिन सगोरे बलादे हिंद सिंध में 3 जंगियूं कयूं। नंबर 2 असहाबी हकम बिन अबुल आस सकफ़ी रदी अल्लाह अन्हु, हिन असहाबी बंदरगाह थाना ऐं बहराइच फ़तेह कया। नंबर 3 असहाबी मुग़ीरा बिन अबुल आस सकफ़ी रदी अल्लाह अन्हु, हिन देबुल फ़तेह कयो। नंबर 4 रबी बिन ज़ियाद हारसी मुदहजी रदी अल्लाह ताला अन्हु, हिन असहाबी किरमान ऐं मकरान में जिहाद कयो। नंबर 5 असहाबी हकम बिन आमिर बिन मजद सोलबी गफ़ारी रदी अल्लाह अन्हु, मकरान फ़तेह कंदड़ ही सहाबी सगोरो आहे। नंबर 6 अब्दुल्लाह बिन अतबान अंसारी रदी अल्लाह अन्हु, ही मकरान जी फ़तेह में गॾु हो। ऐं नंबर 7 सहेल बिन अदी बिन मालिक ख़ज़रजी अंसारी रदी अल्लाह ताला अन्हु, ही मकरान जी लड़ाई में शामिल हो। ऐं नंबर 8 शुहाब बिन मखारिक बिन शुहाब तमीमी माज़नी रदी अल्लाह ताला अन्हु, ही मुदरिक असहाबी आहे, फ़तेह मकरान में शामिल हो। 9 सहाबी सहार बिन अब्बास अब्दी रदी अल्लाह अन्हु, मकरान जी जंग में शामिल हो। 10 आमिर बिन अमिर तमीमी रदी अल्लाह अन्हु, सिंध जे आसपास ऐं सजिस्तान जा इलाइक़ा हिन सहाबी सगोरे फ़तेह कया। 11 सहाबी हज़रत अब्दुल्लाह बिन उमर अशजई रदी अल्लाह अन्हु, सिंध जा कुछ हिस्सा फ़तेह कया। 12 सहाबी नुसैर बिन दैसम बिन नूरुल अजली रदी अल्लाह ताला अन्हु, हिन बलोचिस्तान जा कुछ इलाइक़ा फ़तेह कया। जी सॼणो, ही कुछ सहाबनि जा नाला 12 सहाबनि जा मूं अव्हां जे साम्हूं अर्ज़ रखिया। जेकॾहिं ज़ेर ज़बर लफ़ाज़ी छो त अरबी नाला एराबी ग़लतियूं थी सघनि थियूं, इंसान ख़ता जो घर आहे। मूं ही जेकी नाला अव्हां जे साम्हूं पेश कया, इन में लफ़्ज़ी एराबी के ग़लतियूं हुजनि त उहे माफ़ कंदा ऐं दुरुस्त कंदा। कमेंट जे अंदरि पंहिंजो प्यार भरियो पैगाम ॾेई करे त जीअं ईंदड़ तहरीरी मैदान जे अंदरि वरी ईंदड़ किताब जे अंदरि उनखे अञा बि वधीक सुहिणे नमूने ऐं दुरुस्त नमूने सां पेश करे सघिजे। मूं ही अव्हां जे साम्हूं हवालो पेश कयो सिंध में अरबी अदब, मुरतिब डॉक्टर अब्दुल रसूल कादरी, मकालो नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असाबनि सगोरनि जी सिंध हिंद में आमद, लेखक अब्दुल रसूल कादरी, मेहरान अकेडमी शिकारपुर, छापो पहिरियों 2019 जो ही हवालो जेको मूं अव्हां जे साम्हूं पेश कयो। दोस्तों, सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौर ख़िलाफ़त में सिंधियुनि जे इस्लाम क़बूल करण जे हवाले सां कादिसिया ऐं निहावन जे लड़ाइनि जे विच वारे अरसे जो वाक़ियो आहे त अहवाज़ जे ईरानी गवर्नर हरमज़ान यज़्द जुर्द जे मदाइन ॾांहुं भॼी वञण बैदि पंहिंजे हिकु ख़ुदि मुख़्तियार हुकूमत क़ाइमु करे छॾी,
ऐं ईराननि सां गॾु हुन केतिरनि सिंधी जतनि खे पंहिंजे फ़ौज में भर्ती कयो ऐं सिंध जे राजा खां इमदाद घुरी। होॾे इस्लामी लश्कर बि हुन पासे तवजह कयो ऐं ख़ूब मुक़ाबिलो थियो। हुर्मज़ान शिकस्त खाई तश्तर जे मक़ाम ॾांहुं भॻो। उतां जो क़िलो मज़बूत करे ॿीहर मुक़ाबले जी तयारी कयईं। तश्तर ॾांहुं जेका इस्लामी फ़ौज रवानी थी उन्हनि जो कमांडर हज़रत अबू मूसा अशअरी हो। तंहिं तश्तर जो मुहासिरो कयो। उन्हनि मुहासिरे जे दौरान सिंधी फ़ौज यानी जतन जे सरदार वटां हज़रत मूसा अशअरी खे ही पैगाम पहुतो त असां अव्हांजो दीन क़बूल करियूं ऐं सची दिलि सां अव्हांजे मज़हब ते ईमान आणियूं था, पर असांजो हिकिड़ो शर्त ही बि आहे त असां अव्हां सां शामिल थी ईराननि सां ज़रूरु विढ़ंदासूं, पर अमीं जेकॾहिं पाण में ॿ गिरोह थी विढ़ंदा त असां ग़ैर जानिबदार रहंदासीं। ॿियो शर्त हीअ आहे त जेकॾहिं अरब असां सिंधियुनि ते को हमिलो कनि त तव्हां असांखे उन्हनि जे हमले खां बचाइण में मदद कंदा ऐं असांजी हिफ़ाज़त हर तरह ते लाज़िम हूंदी। टियों शर्त हीअ आहे त असांखे जिते वणेव उते रहंदासीं, यानी जिते वणंदो उते रहंदासीं ऐं पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ अरबनि जे जंहिं क़बीले सां वणंदो इतिहाद कंदासीं। चोथों शर्त हीअ आहे त असांजा वज़ीफ़ा पघारूं आला दर्जे जूं हुजनि, यानी असांजे अरबनि वांगुरु हर क़िस्म जा हुकूक हासिल हुजनि। असांखे हज़रत अबू मूसा अशअरी खेनि जवाब में चवराए मोकिलियो त नओ मुस्लिमनि जे बारे में असांखे इस्लाम इहा ई तइलीम ॾिनी आहे त उन्हनि जा हक़ ॿियनि मुस्लमाननि जहिड़ा ई आहिनि। उन मुख़्तसिर ऐं मुजम्मल जवाब ते जतन खे तसली न थी ऐं उहे उन वक़्तु मुस्लमान थियण खां रहिजी विया। इहा ख़बर ऐं जतन जे उन इल्तिजा ऐं अबू मूसा अशअरी जी वरंदीअ जो अहवालु जॾहिं अमीरुल मोमिनीन हज़रत सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि पहुतो त उन्हनि फ़ौरन अबू मूसा अशअरी खे हुकुम ॾिनो त सिंधी जतन जा समूरा शर्त फ़ौरन मञा वञनि। दरबार ख़िलाफ़त जी इहा ख़बर अबू मूसा अशअरी सिंधी जतन खे मोकिली। जॾहिं अमीरुल मोमिनीन सैयदना उमर फारूक जो अहवालु मिलियो त उहा ख़बर उन्हनि जतन खे मोकिली ऐं जतन वटि जॾहिं फारूक आज़म जो हुकुम पहुतो तॾहिं जत ऐं उन्हनि सां गॾु के राजपूत उन महिल अची अबू मूसा अशअरी वटि इस्लाम क़बूल कयो। होॾां हुर्मज़ान बि गिरफ़्तार थियो, जंहिंखे अबू मूसा अशअरी मदीने मुनव्वरा ॾांहुं हज़रत फारूक आज़म रज़ी अल्लाह अन्हु वटि मोकिले छॾियो। हुर्मज़ान उते वञी फारूक आज़म जी सादगी, शराफ़त, बेरियाई ऐं बुलंद अख़लाक़ी ॾिसी पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां मुसलमान थियो। उहे सिंधी जत मुसलमान थी पंहिंजनि उन्हनि भाइरनि सां गॾिया जेके 12वीं हिजरी में मुसलमान थी इराक़ जे मुल्क में वञी आबाद थिया हुआ। उते उन्हनि अरब कबीलनि सां वञी दोस्तियूं ऐं संगावतियूं कयूं। उहे माण्हू अॻिते हली इस्लामी तारीख़ में क़ौम ज़ुत जे नाले सां मशहूरु थिया। अरबनि पंहिंजे उन्हनि नौ मुस्लिम भाइरनि जी वॾी इज़त कई ऐं खेनि वॾा उहिदा बि ॾिना। हज़रत अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्ला वजहू जे दौरे ख़िलाफ़त में बसरा जे ख़ज़ाने जा मुहाफ़िज़ उहे ई ज़त या ज़ुत यानी जत हुआ। उन क़ौम में ज़त में वॾा वॾा आलिम, शाइर, अदीब, अफ़सर ऐं सरदार पैदा थिया, जिन जे तज़किरे सां इस्लामी तारीख़ जा सुफ़ा भरिया पिया आहिनि। अब्बासी ख़लीफ़े मोतसिम बिल्लाह जे दौर ताईं ज़त यानी जत क़ौम खे इराक़ में नुमायां हैसियत हासिल हुई। जी सॼणो ही मूं हवाला अव्हां जे साम्हूं सिंध में अरबी अदब सुफ़ो 23 खां 32। मकालो लेखक मौली अलवर आयो बिरोही, मुरतिब डॉक्टर अब्दुल रसूल कादरी, मेरान अकेडमी शिकारपुर, छापो पहिरियों, साल 2019। जी सॼणो वेले मदब ॾाह ताईं ॾाहप जो सफ़र सिंध में सहाबनि जी आमद जे हवाले सां अॼु आलम उताक में अव्हां ताईं तारीख़ी ॼाण पहुचाइण जी कोशिश करे रहियो आहियां। मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। हज़रत सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु जे बहरैन वारे गवर्नर उस्मान बिन अबुल आस सकफ़ी सन 15 हिजरी 636 ईस्वी में पंहिंजनि ॿिनि भाइरनि हकम ऐं मुग़ीरा जे सरकरदे हेठि 3 तरफ़नि खां हिकु बहरी मुहिम रवाना कई। ही बहरी बेड़ा सिंध में देबुल बंदर, गुजरात ऐं भेड़ाइच ऐं अॼोके बम्बई शहर जे भरिसां थाना बंदर ताईं पहुता ऐं कामयाबी सां वापसि वरिया। हीअ हिकु तमामु वॾी कामयाबी हुई, जंहिंजे करे मुसलमाननि जी बहरी क़ुवत जी बरतरी
ऐं अज़मत जी धाक ॼमी वई ऐं वापार ख़ातिर सफ़र कंदड़ बहरी जहाज़नि लाइ को बि ख़तरो न रहियो। जी सॼणो हवालो सिंध में अरबी अदब, मुरतब डॉक्टर अब्दुल रसूल क़ादरी, मकालो इस्लाम जी सिंध में आमद ऐं हुन जा सक़ाफ़ती असरात, लेखक डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच, मुतरजिम प्रोफेसर करीम बख्श निज़ामाणी, सुफ़ो 46, छापो 1 अक्टूबर 2019, छपाईंदड़ मेहरान अकेडमी शिकारपुर। जी सरणो सिंध में इस्लामी लश्कर जी आमद जे हवाले सां मथी ॻाल्हि जी ताईद नामर आलम दीन अल्लामा ग़ुलाम मुस्तफ़ा क़ासिमी जे हिन लिखणीअ मञा बि थिए थी, जेको लिखे थो त अरबनि तरफ़ां सिंध ते हमलनि जी शुरूआत इस्लाम जे ॿिए ख़लीफ़े सैयदना उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ख़िलाफ़त में शुरू थी। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु उस्मान पुट अबिल आस सकफ़ीअ खे सन 15 में बहरैन ऐं अम्मान जो वाली करे मोकिलियो। हुन पंहिंजे भाउ हकम खे बहरैन ॾांहुं मोकिलियो ऐं पाण अम्मान हलियो वियो। उन हिकु लश्कर ताना ॾांहुं यानी थाना जेको हिंदुस्तान जो इलाइक़े शहर जो वॾो बंदरु आहे, उन जो नालो आहे, ओॾांहुं रवानो कयो। जॾहिं उहो लश्कर उतां मोटियो त हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु खे ॼाण ॾियण लाइ हिकु ख़त लिखियो। तॾहिं हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु खेसि हिन मज़मून जो ख़त लिखियो त ए सकीफ़ जा भाउ, तूं हिकु कीड़े खे काठीअ ते खंयो आहे। ऐं अल्लाह जो कसम खणी चवां थो त जे इहे मारिया विया त आउं तुंहिंजी क़ौम मां ओतिरा माण्हू वठंदुसि। उस्मान सकफ़ी हकम खे बरोस ॾांहुं मोकिलियो ऐं मुग़ीरा बिन अबिल आस खे देबुल ॾांहुं रवानो कयो। उन जो दुश्मन सां मिलणु थियो ऐं खेसि कामयाबी थी। इहो सिंध ते पहिरियों हमिलो हो। उस्मान सकफ़ी जे भाउ हकम ॿियो घुमरो गुजरात जे बंदर बड़ोच यानी बरोस ते बि काह कई हुई। मौलाई शेदाई लिखे थो त ख़लीफ़तुल मुस्लिमीन जी सख़्तीअ हूंदे बि उस्मान सकफ़ी पंहिंजे इरादे खां बाज़ न आयो। हुन पंहिंजे भाउ मुग़ीरा खे जहाज़नि जे दस्ते सां देबुल ॾांहुं मुको। चचनामे जे बयान मूजिबि मुग़ीरा देबुल जे हाकिम सामिया बिन देवाइज सां विढ़ंदे शहीद थियो। जी सॼणो हीउ हवालो सिंध में अरबी अदब, मकालो सिंध फतूहुल बुल्दान बलादरी में, लेखक अल्लामा ग़ुलाम मुस्तफ़ा क़ासिमी, सुफ़ो नंबर 256, मेहरान अकेडमी शिकारपुर, छापो 1 अक्टूबर 2019 में पधिरो कयो। ऐं उन सां गॾोगॾु रिसालो अल रहीम सिंधी, शाह वलीउल्लाह अकेडमी हैदराबाद, अप्रैल मई ऐं जून जो पर्चो 1987। उन सां गॾोगॾु जन्नतुल सिंध सुफ़ो 82 नओं एडिशन सिंधी का अकेडमी कराची। ही कुझु हवाला हुआ जेके अव्हां जे साम्हूं पेश कयमि। सणो सरांदीप जे रहाकुन पैगंबर इस्लाम जी बस जो अहवाल ॿुधी हिकिड़ो वफ़द मदीने मुनवरा ॾांहुं रवानो कयो हो। उन वक़्तु हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु जी ख़िलाफ़त जो ज़मानो हो। वफ़द अमीरुल मोमिनीन सां मुलाक़ात करे हुज़ूर रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हालात दरियाफ़्त कया। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु खेनि तफ़सीलवार बयानु ॾिनो। हिजाज़ खां मोटंदे वफ़द जे अॻुवाण मकरान जे किनारे तां लंघंदे वफ़ात कई। संदन नौकरनि ऐं साथियुनि सरांदीप वारनि वटि हालात बयानु कया। उन वाक़े खां पोइ सरांदीप जा रहवासी मुस्लमाननि सां मुहबत सां पेश अचण लॻा। यानी ही तमामु अहम ऐं कामयाब हिकिड़ो हवालो मिलियो आहे, जंहिं में सैयदना फ़ारूक आज़म सां सरांदीप सेलून, जंहिंखे हिन वक़्तु श्रीलंका चऊं था, जिते हज़रत आदम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जा पहिरियां क़दम सरज़मीन सिंध ते लॻा। उतां जा माण्हू मुस्लमान थियण सांगे पाण सॻोरनि ॾांहुं पहुता हुआ, पर पाण सॻोरा हिन दुनिया तां ज़ाहिरी विसाल फ़रमाए चुका हुआ ऐं विसाल खां बैदि हू सैयदना फ़ारूक आज़म सां मिलिया हुआ। ऐं उहो वफ़द जीअं ई वापसि वरियो त उन वफ़द जो अॻुवाण बि रस्ते में ही दुनिया छॾे वियो। सॼणो ही मूं अव्हां जे साम्हूं हवालो पेश कयो जन्नतुल सिंध मञा रहीमदाद ख़ान मौलाई शेदाई सुफ़े 81 सिंधी का अकेडमी कराची नए छापे जे 2018 वारे एडिशन में ज़ाहिर कयो आहे।
उन सां गॾोगॾु इहो साॻियो हवालो अजाइबुल हिंद बुज़ुर्ग बिन शहरयार सुफ़े 155 ते तसनीफ़ सन 300 हिजरी ऐं तारीख़ फ़रिश्ता जुल्द 2 में सिंध जो ज़िक्र कंदे लिखे थो त सरांदीप जो राजा सन 40 हिजरी में मुसलमान थियो हो। सरीणो हज़रत उस्मान गनी रदी अल्लाह अन्हु जे दौर में सिंध में इस्लाम हज़रत उस्मान गनी रदी अल्लाह अन्हु जे दौर में सिंध में इस्लामी तबलीग जो ज़िक्र करण जे हवाले सां असां जॾहिं तारीख़ जा वर्क उथलायूं था त सिंध बाबति अञा बि वधीक हक़ीक़तूं पधरियूं थियनि थियूं। अरब तारीख़दान बलोचिस्तान जंहिं में कज़दार जंहिंखे हिन वक़्तु ख़ोज़दार चऊं था ऐं लसबेलो जंहिं जो अरबी नालो अरमाबील वग़ैरह आहे शामिल आहिनि उनखे सिंध जो हिसो शुमार कंदा हुआ। अॼु बि ख़ुशदार लसबेले भागनाड़ी ऐं ॿियनि इलाइक़नि में सिंधी ॿोली ॻाल्हाई वञे थी जंहिंमां साबित आहे त क़दीम ऐं वस्ती दौर में यानी विचोले दौर में उहे माॻ सिंध में शामिल हुआ ऐं मकरान खे ईरान ऐं सिंध जे विच वारो सरहदी मुल्क करे सम्झियो वेंदो हो। इहो ई सबबु आहे जॾहिं हज़रत उस्मान गनी रदी अल्लाह अन्हु हकीम बिन जिबला अल अब्दी खे सिंध ॾांहुं सर्वे करण लाइ मोकिलियो हो तॾहिं हुन मकरान ऐं लसबेले जे किनारनि वारे मुल्क जो मुशाहिदो करे हीअ रिपोर्ट ख़लीफ़े अॻियां पेश कई ऐं अमीरुल मोमिनीन उते पाणी लुड़ाटियल आहे, मेवो नर घटि आहे, ज़मीन जाबलू आहे ऐं माण्हू चोर ऐं लड़ाकू आहिनि। जेकॾहिं थोरी फ़ौज मोकिलींदे त ज़ाया थी वेंदी यानी मारिजी वेंदी ऐं जेकॾहिं वॾो लश्कर मोकिलींदे त बुख में पाह थी मरी वेंदो। ख़लीफ़े हज़रत उस्मान गनी रदी अल्लाह अन्हु जे दौर में पोइ को हमिलो कोन थियो। सुहिणो हीउ जेको मूं हवालो अव्हांजे साम्हूं पेश कयो सिंध में अरबी अदब मकालो लेखक डॉक्टर मुमताज़ पठान सुफ़ो 3738 मुरतिब डॉक्टर अब्दुल रसूल कादरी मेरान अकेडमी शिकारपुर ही किताब छपरायो आहे। छापो पहिरियों साल 2019। दोस्तों हज़रत उस्मान गनी रदी अल्लाह अन्हु जे दौर में इस्लामी वफ़दनि जी सिंध में आमद जे हवाले सां मथी ॻाल्हि जी वधीक वज़ाहत नामवर आलिम दीन अल्लामा ग़ुलाम मुस्तफ़ा क़ासिमी जे हिन मज़मून मां मिले थी जंहिंमें हू लिखे थो त जॾहिं हज़रत उस्मान बिन अफ़ान रदी अल्लाह अन्हु हाकिम थियो ऐं अब्दुल्लाह पुट आमिर पुट कुरैस खे इराक़ जो हाकिम बनायो त खेसि लिखत में इहो हुकुम ॾिनाई त हू हिंद यानी सिंध जी सरहद ॾांहुं अहिड़ो माण्हू मोकिले जंहिंखे उते जी ॼाण हुजे ऐं मोटी खेसि उते जी ख़बर ॾिए। अब्दुल्ला हिन कम लाइ हकीम पुट जिबला अब्दी खे मोकिलियो। जॾहिं उहो मोटी आयो त खेसि वफ़द करे हज़रत उस्मान रदी अल्लाह अन्हु ॾांहुं मोकिलियो। हज़रत उस्मान गनी रदी अल्लाह अन्हु सिंध मुल्क बाबति खां पुछियो। तॾहिं उन जवाब में चयो त मूं सिंध खे चङी तरह सुञातो ऐं उनखे गौर सां ॾिठो। हज़रत उस्मान गनी रदी अल्लाह अन्हु जवाब में फरमायो त मूंखे उन मुल्क जूं वसफ़ूं ॿुधा। जंहिंजे जवाब में उन चयो त उते पाणी थोरो आहे, उते जी खजूर रदी आहे, उते जा चोर बहादुर आहिनि। जेकॾहिं लश्कर थोरो हूंदो त उहे हलाक थी वेंदा, जेकॾहिं घणा हूंदा त बुख मरी वेंदा। इहो ॿुधी हज़रत उस्मान गनी रदी अल्लाह अन्हु खेसि चयो त छा तूं ख़ाबरू आहीं या तुक बंदी थो करीं? उन जवाब में चयो त आउं ख़बर ॾींदड़ आहियां। उनखां पोइ हज़रत उस्मान गनी रदी अल्लाह अन्हु कंहिंखे बि ओॾांहुं लड़ाईअ लाइ न मोकिलियो। जी सरीणो हवालो ॿुधो जेको मूं अव्हांजे साम्हूं अर्ज़ु रखियो। सिंध में अरबी अदब मकालो सिंध फुतूहुल बुल्दान बलादरी में लेखक अल्लामा ग़ुलाम मुस्तफ़ा क़ासिमी सुफ़ो 256 मेरान अकेडमी शिकारपुर। ही छापो पहिरियों अक्टूबर 2019 में छपायो। उनखां सवाइ रिसालो अर रहीम सिंधी शाह वलीउल्लाह अकेडमी हैदराबाद अप्रैल मई ऐं जून जो छापो 1987 जा मूं हवाला अव्हांजे साम्हूं पेश कया। दोस्तों सन 15 हिजरीअ में जॾहिं बहरैन जे गवर्नर टिनि तरफ़नि खां बहरी मुहिम रवानी कई हुई उन वक़्त खां बहरी वापार ऐं सफ़र में को बि ख़तरो कोन रहियो। मुस्लमान मल्लाह ऐं ताजर जेके ईमान जी दौलत सां मालामाल हुआ तन इस्लाम जो पैगाम ॾूरांहें मुल्कनि ताईं पहुचायो
उहे हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु जी ख़िलाफ़त वक़्तु सन 31 हिजरी 651 ईस्वी में चीन ताईं विया ऐं कुझु अरसे खां पोइ कोरिया में पहुता, जंहिंखे उन वक़्तु मुस्लमान संदसि सही नाले सां सैला कोठींदा हुआ। हिकिड़ो त सैला जी आबो हवा सुठी हुई ऐं ॿियो त उते जे ॿुध हाकिमनि चीन जी रीस में मुस्लमाननि सां लाॻापा क़ाइमु करण ख़ातिर मुस्लमान वापारियुनि जो तमामु सुठो आदर भाव कयो। तंहिं करे मझाउनि केतिरा ई हिन मुल्क खे पंहिंजो वतन बनाए उते रहण लॻा। उन्हनि जे रहण जो ज़िकिर सिंध में अरबी अदब किताब में मौजूदु आहे, जंहिंजो मुरतब आहे डॉक्टर अब्दुल रसूल क़ादरी। मकालो इस्लाम जी सिंध में आमद ऐं उन जा सकाफ़ती असरात, लेखक डॉक्टर नबी बख्शान बलोच, मुतरजिम प्रोफेसर करीम बख्श निज़ामाणी, सुफ़ो 4849, छापो पहिरियों अक्टूबर 2019, छपाईंदड़ आहे मेहरान अकेडमी शिकारपुर। दोस्तों, हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु जे दौर में सिंध ॾांहुं सफ़र करे इस्लाम जो पैगाम खणी ईंदड़ असहाबनि जा नाला अल्लामा अब्दुल रसूल क़ादरी हिन तरह ॼाणाया आहिनि। हकीम बिन जिबला अब्दी रज़ी अल्लाह अन्हु हिन ही हिंद सिंध जे शहरनि जो पहिरियों मुस्लमान सयाह ऐं हितां जे हालतुनि जो ॼाणू हो। नंबर ॿियो, उबैदुल्लाह बिन मअमर बिन उस्मान क़रशी तमीमी रज़ी अल्लाह अन्हु मकरान जो फ़ातिह ऐं अमीर हो। नंबर टियों, उमैर बिन उस्मान बिन सहद रज़ी अल्लाह अन्हु मकरान जो अमीर हो। नंबर चौथों, मशाजे बिन मसूद बिन सोलबा सलमी रज़ी अल्लाह अन्हु फ़ातिह बलोचिस्तान हो। नंबर पंजों, अब्दुर्रहमान बिन समरह बिन हबीब करशी रज़ी अल्लाह अन्हु ही सजिस्तान ऐं काबुल फ़तेह करण वारो हो ऐं हिंद जे कुझु इलाइक़नि ते बि हिन कब्ज़ो कयो हो। सिंध में अरबी अदब जे अंदरि ही हवालो मौजूदु आहे, पढ़ी सघो था सुफ़े नंबर 46 ते, जंहिंजो मुरतब आहे डॉक्टर अब्दुल रसूल क़ादरी। मकालो नबी साईं जी असहाबनि सगोरनि जी सिंध हिंद में आमद, यानी हुज़ूर जा सहाबी सिंध में केॾांहुं आया हुआ, इन हवाले सां मकालो, जंहिंजो लेखक आहे अब्दुल रसूल क़ादरी। मेहरान अकेडमी शिकारपुर, पहिरियों छापो 2019 में छपायो, उन में ही हवालो अव्हांखे मिली सघंदो। सणो जन्नतुल सिंध वारो लिखे थो त हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु जे ॾींहंनि में चच इस्लामी सल्तनत सां छेड़छाड़ करणु लॻो। अमीरुल मोमिनीन उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु मकरान जे वाली अब्दुर्रहमान बिन समरह खे फ़सादनि रोकण लाइ हुकुम जारी कयो। ॿियो घुमरो वरी चच जे चुर्च ते मकरान जी सरहद ते वॾो फ़साद थियो, मगर किरमान जे हाकिम हारिस बिन आमिर सन 38 हिजरी में 20,000 फ़सादिन खे रोकण ऐं दबाइण में कामयाब थियो। इहो हवालो अव्हां पढ़ी सघो था जन्नतुल सिंध सुफ़े 82 रहीमदाद ख़ान मौलाई शेदाई जे किताब में। सिंधी का अकेडमी कराची नओं एडिशन छपियो आहे 2018 में। जी सॼणो सिंध में असहाबनि जी आमद जे हवाले सां हिन वक़्तु पाण पहुता आहियूं। हज़रत मौला काइनात हज़रत मौला अली करमल्ला वजहू जे दौर में सिंध में इस्लाम, हज़रत मौला अली करमल्ला वजहू जी ख़िलाफ़त जे दौर में सिंध ॾांहुं सफ़र करे इस्लाम जो पैगाम खणी ईंदड़ असहाबनि जा नाला अल्लामा अब्दुल रसूल क़ादरी हिन तरह ॼाणाया आहिनि। असहाबी हज़रत हुरियत या हुरियत ही मुख़्तलिफ़ अरबी नाला आहिनि जेके बहितर उलमा ई ॼाणनि था। हुरियत बिन राशिद नाजी सामी रज़ी अल्लाह अन्हु ही असाबी सगोरो मकरान में आयो हो। अब्दुल्लाह बिन सुवैद तमीम शकरी रज़ी अल्लाह अन्हु सिंध जी लड़ाई में शामिल हो। कलीब बिन अबू वाइल रज़ी अल्लाह अन्हु असाबी या ताबई हो। हिंद सिंध में आयो हो। चवनि था त हुन हिते हिकु वणु ॾिठो जंहिंमें हिकु ॻाढ़े गुल ते अछनि अखरनि में मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा लफ़्ज़ लिखियल हुआ। दोस्तों, तमामु वॾी ॻाल्हि आहे। हीउ हवालो सिंध में अरबी अदब सुफ़े 66 ते मौजूदु आहे, जंहिंजो मुरतब आहे डॉक्टर अब्दुल रसूल क़ादरी। मकालो नबी साईं जे असहाबी सगोरनि जी सिंध ऐं हिंद में आमद, लेखक अब्दुल रसूल क़ादरी, मेहरान अकेडमी शिकारपुर, छापो पहिरियों 2019 में मौजूदु आहे। मौलाई काइनात हज़रत मौला अली करमल्ला वजहू जे ज़माने में मुहलिब बिन अबी सफ़रा पिणु सिस्तान जे रस्ते
सिंध ते हमिलो कयो हो, पर केकानान में जतन ऐं मैदन हथां माण्हू माराए वापसि हलियो वियो। जॾहिं त अल्लामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी ऐं डॉक्टर अब्दुल रसूल क़ादरी हिन सॻोरे जे अचण जो ज़िक्र हज़रत अमीर मुआविया जे दौर में बि कयो आहे। वधीक मां पढ़ी सघो था सिंध में अरबी अदब, मुरतिब डॉक्टर अब्दुल रसूल क़ादरी, मकालो अवाइली अरब ऐं सिंध, लेखक डॉक्टर मुमताज़ पठाण, सुफ़ो 38, छापो 1 अक्टूबर 2019, मेराण अकेडमी शिकारपुर जे किताब में ही हवालो मौजूदु आहे। जी सरणो हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्ला वजहू जे दौर में सिंध अंदरि इस्लामी पैगाम जी प्रचार बाबति अल्लामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी लिखे थो त जॾहिं सन 38 हिजरी जी पछाड़ी थी ऐं हज़रत अली पुट अबू तालिब रज़ी अल्लाह अन्हु जी ख़िलाफ़त में 39 साल यानी 39 हिजरी जे अंदरि शुरू थियो उहो साल, त हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा जी मोकल सां ओॾांहुं पंहिंजे मथे हारिस पुट सर अब्दी जन्नतुल सिंध मूजिब आमिर बिन मुर्र, ही मुख़्तलिफ़ नाला आहिनि जेके असांजे आलिमनि पंहिंजनि किताबनि में लिखिया आहिनि। ऐं जीअं त मुंहिंजी तहक़ीक़ हेठि सिंधी किताब आया आहिनि ऐं उन्हनि सिंधी किताबनि जे अंदरि हिननि अरब सहाबनि सॻोरनि जा ज़ेरुनि ज़बरुनि ऐं एराबनि जे हवाले सां नाला वाज़े न हुजण जे करे पढ़ण में इंतिहाई ॾुखियाई पई थिए। माज़रत सां दोस्तो लिखे थो त हज़रत अली मुर्तज़ा जी मोकल सां ओॾांहुं पंहिंजे मथे हारिस पुट सर अब्दी जन्नतुल सिंध वारो वरी लिखे थो आमिर बिन मुर्र रवानो थी वियो ऐं हू उते कामयाबु थियो ऐं केतिरो माले गनीमत ऐं क़ैदी हथ कयईं ऐं हिकु ॾींहं में 1000 माण्हू यानी मुजाहिदनि में तक़सीम कयईं। ॾेठू पाण ऐं संदसि साथी केकान धरती ते सभु मारिजी शहीद थी विया, किन थोरनि मुजाहिदनि खां सवाइ। संदसि क़तुल सन 42 हिजरी में थियो। केकान सिंध जे खुरासान जे पासे खां हिकु शहर आहे। हवाले तौरु अव्हां मालूम करे सघो था सिंध में अरबी अदब, मकालो सिंध फतूहुल बुल्दान बलादरी में, लेखक अल्लामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी, सुफ़ा 257। ही किताब मेराण अकेडमी शिकारपुर छापो 1 2019 में छापियो आहे। साॻियो ई हवालो अव्हां रिसाले अर रहीम सिंधी शाह वलीउल्लाह अकेडमी पारां छपायल अप्रैल मई ऐं जून 1947 वारे पर्चे में पढ़ी सघो था। सरणो जन्नतुल सिंध में लिखियल आहे त सन 38 हिजरी दारे ख़िलाफ़त हैदरी जे ज़माने में हारिस बिन मर्रह अब्दी कोकन जे किनारे ते या कोकुन सरहद आहे, शहर आहे, इलाइक़ो आहे, हिकु किनारे जो नालो आहे। उन किनारे ते थाणे ते सामूंडी हमिलो कयो ऐं लातदाद क़ैदी हथ करे सलामती सां मोटियो। सन 39 हिजरी 659 ईस्वी ताईं हारिस बिन अब्दी हज़रत अली मुर्तज़ा जे हुक्म सां सरहद जो कामयाबी सां इंतज़ाम रखियो त ग़ार बिन सगीर ऐं हारिस बिन मुर्र अब्दी 20,000 बाग़िन खे शिकस्त ॾेई केकान यानी झालावान ते इस्लामी झंडे खे खोलियो हो, जंहिंजूं हदूं सिंध सां लागू हुयूं। सन 42 हिजरी में हारिस अब्दी केकान जे बाग़िन सां विढ़ंदे शहीद थियो। सन 42 हिजरी में राशिद बिन उमर 4,000 फ़ौजियुनि सां मुकरान जी सरहद ते निगरानी करण लाइ मुक़ररु थियो। चच हिकिड़े भेरे हिकु पहाड़ी दरी यानी लख खां 10,000 फ़ौजियुनि सां ओचितो इस्लामी छावणीअ ते काह कई। मथियईं मुहिम में हू कामयाबु थी न सघियो ऐं संदसि 8,000 फ़ौजी मुजाहिदनि हथां क़तल थिया। दोस्तो इहो हवालो जन्नतुल सिंध सुफ़े 82-83 ते रहीमदाद ख़ान मौलाई शेदाई आंदो आहे। सिंधिका अकेडमी कराची नओं एडिशन 2018 में छापियो आहे ऐं उन में अव्हां पढ़ी सघो था। दोस्तो हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु अन्हु जे दौर में सिंध में आयल असहाबी सॻोरा, इन हवाले सां जेकॾहिं पाण ज़िक्र कंदा हलूं त जन्नतुल सिंध वारो लिखे थो त सन 44 हिजरी 664 ईस्वी में अमीर मुआविया बिन अबू सुफ़ियान जी दमश्क जे तख़्त ते वेहण वक़्तु सेस्तान, किरमान ऐं केकान में फ़साद थिया। ख़लीफ़े मुआविया बसरे जी विलायत जूं बागूं अब्दुल्लाह बिन आमिर जे हवाले कयूं, जंहिं मोहलिब खे सरहद जी निगरानीअ ते मुक़ररु कयो। हुन सिंध जे उत्तर वारनि ज़िलनि ते हमला करणु शुरू कया। अब्दुल्लाह बिन आमिर अब्दुल्लाह सवार अब्दीअ खे केकान ॾांहुं मुको, जंहिं केकान में अचण सां सिलसिलो मचाए ॾिनो।
हू फ़सादनि खे मात करण में कामयाबु थियो, पर पंहिंजनि जानबाज़ रफ़ीक़नि सां जिहाद कंदे शहीद थी वियो। अब्दुल्लाह बिन सवार जे क़त्ल थियण खां पोइ ज़याद बिन अबी सफ़ियान सिंध जी सरहद जी निगरानी करण ते सनान बिन सलमा बिन मुहबिक बुदली खे मुक़ररु कयो। अॻिते ईंदड़ तहरीर में अल्लामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी ऐं अब्दुल रसूल क़ादरी सनान बिन सलमा बिन मुहबिक हुज़ुली लिखियो, जंहिं करे जन्नतुल सिंध में प्रूफ जी ग़लती थी सघे थी या वरी जेका रवायत ईंदड़ आहे। बहरहाल ही किताबनि जा कुझु मुख़्तलिफ़ हवाला आहिनि जिन में नालनि जी लिखत जो इख़्तिलाफ़ जीअं मौजूदु आहे ईअं ई अव्हां जे साम्हूं अर्ज़ु रखां थो। हीउ जेको मूं अव्हां जे साम्हूं हवालो पेश कयो उहो जन्नतुल सिंध सुफ़े 83-84 रहीमदाद ख़ान मौलाई शेदाई लिखियो आहे। सिंधी का अकेडमी कराची नओं एडिशन 2018 में छपियो, उन में पढ़ी सघो था। सॼणो इन सिलसिले में अल्लामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी इन तरह लिखियो आहे त हज़रत मुआविया जी हुकूमत जे दौर में मुहलिब पुट अबू सफ़रा जो लड़ियो हो, बन्ना ऐं अहवाज़ में आयो हो। उहे ॿई शहर काबुल ऐं मुल्तान जे विच ते आहिनि। हुन जो दुश्मन सां आमो साम्हूं मुक़ाबिलो थियो ऐं साणनि लड़ाई थी। मुहलिब के कान में 18 सवारनि सां मिलियो जेके तुर्क हुआ। उहे अहिड़नि घोड़नि ते सवार हुआ जिन जा पुछ कतरियल हुआ। उन्हनि मुहलिब सां लड़ाई कई पर सभु मारिजी विया। मुहलिब चयो त हीउ जो अजमिन घोड़नि जा पुछ वढिया आहिनि इहो असांजी रस्म खां बहितरु आहे। तॾहिं मुहलिब पंहिंजे घोड़े जा पुछ कतरिया। मुहलिब पहिरियों मुस्लमान हो जंहिं घोड़नि जा पुछ कतरिया। बन्ना जे बारे में हिकु अरब अज़दी शाइर चए थो, जंहिंजो तर्जुमो आहे, छा तो न ॾिठो त कबीले अज़द जॾहिं बन्ना में राति गुज़ारी त उहे मुहलिब जो सभ खां भलो लश्कर हुआ। पोइ हज़रत मुआविया पुट अबू सफ़ियान जे ज़माने में अब्दुल्लाह पुट आमिर जे अब्दुल्लाह पुट सवार अब्दी खे वाली बणायो ऐं चयो वियो आहे त हुनखे हज़रत मुआविया पाण हिंद सिंध जी सरहद जो वाली बनायो हो। हुन के कान ते हमिलो कयो ऐं उतां माले गनीमत जो माल हथ कयईं। पोइ हज़रत मुआविया रज़ियल्लाहु अन्हु ॾांहुं आयो ऐं खेसि के कानिया घोड़ा हदिया ॾिनाई ऐं हज़रत मुआविया वटि कुझु ॾींहं रहियो। जंहिंखां पोइ वरी के कान वापसि वरियो। हुननि तुर्कनि खे जोश ॾेखारियो जिन खेसि क़त्लु करे छॾियो। इन बाबति हिकु शाइर चए थो, जंहिं जो तर्जुमो ऐं मफ़हूम आहे, ऐं इब्न सवार पंहिंजे दुश्मननि ते बाहि खे ॿारींदड़ ऐं हाजत खे मारींदड़ आहे। हू वॾो सख़ी हो, संदसि लश्कर में उन खां सवाइ को बि बाहि न ॿारींदो हो। हिकु ॾींहुं बाहि ॿरंदे ॾिठाई ऐं पुछाई त हीउ छा आहे। माण्हुनि खेसि ॿुधायो त हिकु औरत नफ़ास वारी आहे जंहिं लाइ हलवो बनायो वियो आहे। तंहिं ते हुकुम कयईं त 3 ॾींहं सां 10 माण्हुनि खे हलवो खारायो वञे। हज़रत मुआविया जे ॾींहंनि में ज़याद पुट अबू सफ़ियान जे सनान पुट सलमा पुट मुहबिक हुज़ली खे वाली बनायो। हू फ़ाज़िल ऐं इबादत गुज़ार हो ऐं उहो पहिरियों माण्हू हो जंहिं लश्कर खां तलाक ते कसम वरितो। तॾहिं हू सरहद ते आयो ऐं मकरान खे फ़तेह कयईं ऐं उनखे शहर बनायईं ऐं उते रही पियो ऐं मुल्क खे कानून हेठि आंदाईं। ऐं इन बाबति हिकु शाइर चए थो त ॾिठो उन हुज़ैल कबीले खे जंहिं पंहिंजे कसम में अहिड़ियूं औरतुनि खे जी तलाक खे पैदा कयो आहे जिन लाइ काबीने यानी महर खे नथो हलाए। मुंहिंजे मथां इब्न मुहबिक जो कसम आसान गुज़रियो जॾहिं उन जे गर्दननि पीले हल्कनि खे खंयो। इब्न कल्बी थो चए त जंहिं मकरान खे फ़तेह कयो उहो हकीम पुट जिबल अब्दी हो। पोइ ज़याद सरहद ते राशिद पुट अमिर जुदैदी खे जेको अज़दमा हो आमिल बनायो। हू मकरान पहुतो। पोइ के कान ते काह कयईं जंहिंखे फ़तेह कयईं। पोइ मैद कबीले वारनि सां विढ़ियो ऐं उन्हनि खे क़तल कयईं ऐं माण्हुनि जे इंतज़ाम लाइ सनान पुट सलमा जो उथी खड़ो थियो। पोइ खेसि ज़याद सरहद जो वाली बनायो जिते 2 साल रहियो। 2 सालनि जे अरसे में पूरी मज़बूतीअ सां सिंध जी सरहद ते हुकूमत कई। बाद में उतां जे माण्हुनि अहद टोड़े खेसि शहीद कयो। जन्नतुल सिंध में आहे त दुश्मननि सां मुक़ाबिलो कंदे शहीद थियो ऐं उते ई दफ़न कयो वियो, जंहिंजी मज़ार अॼु बि खुज़दार में मौजूदु आहे। सॼणो हीउ हवालो मूं अव्हां जे साम्हूं सिंध में अरबी अदब मकालो सिंध फुतूहुल बुल्दान बलाज़री में लेखक अल्लामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी जे सुफ़े नंबर 257-258 तां पेश कयो। मेहरान अकेडमी शिकारपुर ही हिन जो पहिरियों छापो 2019 में छपायो आहे। साॻियो हवालो रिसाले अल रहीम सिंधी में शाह वलीउल्लाह अकेडमी हैदराबाद पारां अप्रैल मई ऐं जून जे 1987 वारे पर्चे में बि
पढ़ी सघो था। इल्म अदब ॾाह ताईं ॾाह पढ़ियो सफ़र। मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। दोस्तो, जीअं मथे ज़िक्र कयो वियो आहे त सरज़मीन सिंध ते इस्लाम जे पैगाम खणी ईंदड़ साहबनि जो जेको सिलसिलो पाण सॻोरनि जे दौर खां शुरू थियो हुयो, उहो हज़रत अमीर मुआविया जे दौर ताईं जारी रहियो। संदसि दौर में सिंध में आयल साहबनि जा नाला डॉक्टर अब्दुल रसूल क़ादरी हिन रीति लिखिया आहिनि: मुहलिब बिन अबू सफ़रा अज़दी अतकी रज़ी अल्लाह अन्हु, हीअ साहबी बन्नू लाहौर ऐं सिंध जे हिकु शहर बद्दा ताईं आयो हो। नंबर ॿियो, अब्दुल्लाह बिन सवार बिन हुमाम अबदी रज़ी अल्लाह अन्हु, हीउ सिंध हिंद जे किन लड़ाइनि में शरीक हो ऐं शहीद थियो। नंबर टियों, यासिर बिन सवार अबदी रज़ी अल्लाह अन्हु, हीउ हिकु जाबलू माग कलात जी जंग में शामिल हो। नंबर चोथों, सनान बिन सलमा बिन मुहबिक हुज़ली रज़ी अल्लाह अन्हु, हीअ साहबी हिकु दफ़े हिंद सिंध जी फ़तह कयल इलाइक़नि जो वाली मुक़ररु थियो, जंहिं जो मक़बरो, जंहिं जी मज़ार अॼु बि कज़दार यानी खुज़दार जे ॿाहिरां ख़ूबसूरत अंदाज़ सां फैज़ जो मरकज़ बणियल आहे। सरणो, जॾहिं त यज़ीद बिन मुआविया जे दौर में पिणु हिकु साहबी सॻोरे जो सिंध जी सरज़मीन ॾांहुं अचण बाबति ज़िक्र मिले थो। संदसि नालो मुनज़र बिन जारूद अबदी रज़ी अल्लाह अन्हु आहे ऐं हीअ साहबी सॻोरो बूकान ऐं कलात जे इलाइक़नि जे लड़ाइनि में शरीक थियो ऐं उते ई वफ़ात कयईं। हीउ जेको मूं अव्हां जे साम्हूं हवालो पेश कयो, सिंध में अरबी अदब सुफ़ो 66, मुरतिब डॉक्टर अब्दुल रसूल क़ादरी, मक़ालो नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असहाबनि सॻोरनि जी सिंध यानी हिंद में आमद, लेखक अब्दुल रसूल क़ादरी। हीअ किताब मेहरान अकेडमी शिकारपुर अक्टूबर 2019 में पहिरियों छापो छपायो। उन में पढ़ी सघिजे थो हवालो। गॾोगॾु ॿियो हवालो फ़ुक़हाए हिंद में, जेको मोहम्मद इसाक़ भट्टी जुल्द अव्वल सुफ़े 10 ऐं 13 ते लिखियो आहे, उन में बि पढ़ी सघिजे थो। सणो, जन्नतुल सिंध मथिएं सिलसिले जी निशानदही कंदे लिखियो आहे त सनान बिन सलमा खां पोइ मुनज़र बिन जारूद मकरान ते हाकिम मुक़ररु थियो, जंहिं जी कुनियत अबुल अशअत हुई। हू बहादुर ऐं उलुल अज़्म शख़्स हो। हिन अचण शर्तोकान असुल में लफ़्ज़ आहे बूकान। ही कुझु किताबी प्रूफ जूं ग़लतियूं आहिनि जेके ॼाणी वाणी के पब्लिशरनि खां रहिजी वञनि थियूं, के प्रूफ रीडर खां रहिजी वञनि थियूं ऐं मुख़्तलिफ़ ग़लतियुनि जे करे पोइ ईंदड़ जेके मुहक़िक़ आहिनि उहे जीअं जो तीअं मजबूर आहिनि त उहे उन्हनि खे पंहिंजे हवालनि में कतब आणनि ऐं के अरबी किताब नथा मिलनि, न मिलण जे करे उन हक़ीक़ी लफ़्ज़ खे दुरुस्त करण में ॾाढी दुश्वारी, ॾाढी मुश्किल पेश अचे थी। बहरहाल, हुन अचण शर्त तूकान, बुकान ऐं ऐकान ते काहे बेशुमार ग़ुलाम ऐं बानियूं हथु कयूं। सन 58 हिजरी में हुन कस्तार यानी खुज़दार फ़तेह कयो। मथियो शहर सनान बिन सलमा फ़तेह कयो हो, पर संदसि शहादत खां पोइ शहर वारनि शाम ते अमाल खां वरी बग़ावत कई हुई। कस्तार फ़तेह करण खां पोइ अबुल अशद उते रही पियो, तां जो उते जी ख़ाक में अजल खेसि पेवंद करे छॾियो। शाइरनि मथसि मरसिया चया। इस्लाम जो सिंध ते ही 13हों हमिलो हुयो। सणो हवालो जन्नतुल सिंध सुफ़ो 86-87, रहीमदाद ख़ान मौलाई शेदाई, सिंधीका अकेडमी कराची, 9 एडिशन, साल 2018। सणो, जॾहिं सहाबनि जो ज़िक्र अचे थो त इन हवाले सां सिंधी जतनि जो ज़िक्र निकितो, जिन खे अरबी में ज़ुत या ज़त ज़े ऐं तोए सां लिखियो वञे थो। सिंधी जत बलोचनि जी हज़रत अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा सां पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हि ॿोल जे हवाले सां मां अव्हांखे कुझु ॿुधाइणु घुरां थो। आलमी उता कमी ॿुधी रहिया आहियो। मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। सणो, तारीख़ जे किताबनि मंझां चिटा सबूत मिलनि था त जेकी सिंधी माण्हू सिंध मंझां लॾपलाण करे अरब जे रियासतुनि में आबाद थिया हुआ, उन्हनि ख़िलाफ़त राशिदा जे दौर ताईं पंहिंजे रीतुनि रस्मुनि ऐं सक़ाफ़त सां गॾु असली ॿोलीअ खे पिणु कोन विसारियो हो।
मथी हक़ीक़त जे हवाले सां हिकु मजमुअल बहरैन मावए ज़ुत तबे ईरान जी हिकु रवायत हिन रीत बयानु कयल आहे त हज़रत अली करमल्ला वजहू जे वाक़े में आहे त जॾहिं पाण यानी हज़रत अली साईं बसरा जे माण्हुनि सां जंग करे वांदा थिया त संदन ख़िदमत में सिंधी क़ौम जे जत बलोच कबीले जा 70 ॼणा हाज़िर थिया ऐं उन्हनि पंहिंजे सिंधी बलोची यानी जेकी सिंध जा हुआ बलोची ॻाल्हाईंदा हुआ, छो त बलोची ब्राइवी सिंधी इहे सिराइकी इहे सभु सिंधी ॿोलीअ जूं शाख़ूं आहिनि, पाड़ूं आहिनि, छाड़ूं आहिनि जेके ॻाल्हायूं वञनि थियूं। त उन्हनि जत बलोचनि बलोच कबीले वारनि जतनि हज़रत अली मुर्तज़ा सां पंहिंजे उन बलोची यानी सिंध वारी सिंधी बलोची ज़ुबान में मौला अलीअ सां ॻाल्हि ॿोल कई, कचहरी कई ऐं अर्ज़ु कयो त अल्लाह ताला इन्हनि बसरे वारनि ते लानत करे, को ॿियो न पर सिर्फ़ु अव्हां ई अमीर ऐं हाकिम आहियो। सॼणो इहो हवालो अरबो हिंद अहदे रिसालत में सुफ़े नंबर 68 मुसन्निफ़ क़ाज़ी अतर मुबारकपुरी तबअ अव्वल जदीद एडिशन मई 2004 बहतमाम मोहम्मद नासिर ख़ान नाशिर फरीद बुक डिपो लिमिटेड न्यू दिल्ली हिंदुस्तान। इन किताब में इहा रवायत मौजूदु आहे, अव्हां पढ़ी सघो था। मथी रवायत इन ॻाल्हि जो साफ़ दलील आहे त बसरा में रहंदड़ सिंधी जत बलोचनि हज़रत अली साईं करमल्ला वजहू जन जे दौरे ख़िलाफ़त ताईं पंहिंजी अबाणी ऐं मादरी सिंधी बलोची ॿोलीअ सां चाह रखंदा ऐं ॿियनि सां बि उन ई ॿोली में ॻाल्हाईंदा हुआ। जन हज़रत मौला अली अलैहिस्सलाम जन जी अमीरुल मोमिनीन हुजण जो इक़रार पिणु कयो। सणो सिंधी जत बलोचनि में केतिरा ई अहिड़ा माण्हू बि हुआ जिन खे नुमाया इज़त जे निगाहुनि सां ॾिठो ऐं सुञातो वेंदो हुयो। उन्हनि मशहूर शख़्सियतुनि में अबू सालिमा ज़ती खे हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्ला वजहू जन तरफ़ां बसरा में आबाद सिंधियुनि जे हिकु कबीले सयाब जा जो हाकिम मुक़ररु कयो वियो हो, जेकी निहायत शरीफ़ नफ़्स ऐं बुज़ुर्ग तबियत रखंदड़ हुआ। जॾहिं त मुहम्मद बिन उस्मान ज़ती बसरी खे जत बलोचनि पंहिंजे ग़लबे वारे दौर में पंहिंजो हाकिम बणायो हो ऐं साॻे वक़्तु समाक ज़ती नाले सां हिकु शख़्स पिणु उन्हनि जो अमीर मुक़ररु थियो हुयो, जिन जो तफ़सील तारीख़ इब्न खुल्दून ऐं रिजाल सिंध वल हिंद में पढ़ी सघिजे थो। अदे रिसालत वारे दौर जो जाइज़ो वठण सां पतो पवे थो त हज़रत पीर ज़तन हिंदी यमनी जंहिं अहदे रिसालत दौरान इस्लाम क़बूल कयो हो ऐं उनजो वास्तो पिणु ग़ालिबन सिंध जे जाट यानी जत बलोच कबीले सां हो। हालांकि अहदे फारूकी में जॾहिं 14 हिजरी में बसरा शहर आबाद कयो वियो त हिते मुस्लमान जत बलोचनि जो तमामु वॾो अंग रहंदड़ हो। तमामु घणा माण्हू हुते रहाइश पज़ीर हुआ। जी सजणो वेले मदब ॾा ताईं ॾाहप जो सफ़र मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी आलमी उताक जे अॼोके कचहरी जे ख़ुसूसी प्रोग्राम में अवां खे ॼाण ॾेई रहिया आहियूं। सिंध में असहाबी सगोरनि जी आमद जे हवाले सां ॾिठो वञे त सरज़मीन सिंध जी मरदम ख़ेज़ मिटीअ में असहाबनि ताबईन तब ताबईन सूफ़िया इकराम औलिया अल्लाह जूं लातदाद मज़ारूं मौजूदु आहिनि, जिन मञा हिकु अंदाज़े मूजिब सिर्फ़ु मकलीअ जे मुक़ाम में 1.25 लख औलिया इकराम आराम फ़रमा आहिनि। सिंध तरफ़ आयल 5 असहाबनि सगोरनि जे हवाले सां अल्लामा मुफ़्ती अब्दुर्रहमान ठटवी बि इन ॻाल्हि जी तस्दीक़ कई आहे, जंहिंमें हुन लिखियो आहे त हज़रत मख़तूम मोहम्मद हाशिम ठटवी पंहिंजे बयाज़ हाशिमी में लिखे थो त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे दौर में 5 असहाबनि सगोरनि रज़ियल्लाहु अन्हा जन खे सिंध वासियुनि जे नाम हिकु लिखियलु ख़त ॾेई मोकिलियो, जेकी सिंध जे शहर नेरुन कोट यानी हाणोके हैदराबाद में तशरीफ़ फरमा थिया। ज़ाहिर आहे त उहे घुमण न आया हुआ पर दीन इस्लाम जी तबलीग लाइ आया हुआ, जेकी पंहिंजो तबलीगी सफ़र पूरो करण बैदि उन्हनि मां 2 ॼणा वापसि हलिया विया ऐं 3 ॼणा उते ई रहवासी बणिजी रहिया ऐं उते विसाल फरमायाऊं, जिन मां 2 जूं मज़ारूं मीरनि जे कोट अंदरि अची वियूं आहिनि ऐं हिक जी मज़ार कोट खां ॿाहिरियां आहे। अल्लामा मौसूफ़ मुफ़्ती अब्दुर्रहमान ठटवी लिखे थो त मुंहिंजे ख़्याल मूजिब वॾो अरसो गुज़री वञणु सबबि उन्हनि असहाबनि सगोरनि जे मज़ारुनि जी हाणे निशानदही
नथी करे सघिजे। अल्लामा मौसूफ़ पंहिंजे साॻे किताब जे 48 सुफ़े ते लिखे थो त मकली वारे मुक़ाम में ईसा तुरखान जे दरवाज़े ॿाहिरां हिकु सहाबी जी मज़ार आहे, जंहिं ते उन जे नाले वारो कतबो पिणु लिखियलु हो, जेको नामालूम मसलिहत तहत कढियो वियो आहे। मूंखे चङी तरह यादि आहे त आउं जंहिं ज़माने में क़िबला उस्ताज़ी मुफ़्ती मोहम्मद हुसैन साहब वटि हिफ़िज़ कंदो हुउसि, उन ज़माने में जॾहिं मींहं जो ॾुकार थींदो हो, मींहुं न पवंदो हो, बरसाति न वसंदी हुई, तॾहिं उस्ताद साईं माण्हुनि खे अमर कंदो हो त पुराणनि ऐं मेरनि कपिड़नि में पंहिंजनि जानवरनि समेत उते पहुचो। मींहं यानी बरसाति वारी नमाज़ इस्तिस्का अदा कई वेंदी हुई ऐं न्याज़ माण्हुनि में तक़सीम कयो वेंदो हो। उन समूरनि जो ख़र्च ऐं मकली ताईं पहुचाइण जो इंतज़ाम मरहूम सेठ हाजी मोहम्मद रमज़ान कंदो हो, जेको क़िबला उस्ताद साहिब जो अक़ीदतमंद हो। निमाज़ ऐं दुआ बैदि जीअं ई घर पहुचंदा हुआसीं, मींहुं वसणु शुरू थी वेंदो हो। जी सॼणो, हीअ जेका रवायत मूं जे साम्हूं पेश कई, इहा रवायत मथे सिंध सुकार सुफ़े 18 ऐं 48 ते उस्ताज़ुल उलमा शेख़ तफ़सीर वल हदीस मुफ़्ती अब्दुर्रहमान ठटवी बयानु कई आहे, जेको किताब छपियो आहे दारुल उलूम मुजद्दिदिया उस्मानिया मकली ठट्टो, 21 जुलाई 2019, 17 ज़ुल्क़द 1440 हिजरी में। उन किताब जे अंदरि अव्हां इहा रिवायत पढ़ी सघो था। उन सां गॾोगॾु सहाबनि जो सिंध में आमद जे हवाले सां हिकु ॿियो तफ़सीली सफ़र नामो जेको मूं ख़ुदि कयो आहे, पहुतो आहियां तहक़ीक़ जे हवाले सां, उहो बि अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचायां थो। सरणो, सखर खां कुझु किलोमीटरनि जे पंध ते सखर शिकारपुर रोड ते क़ाइमु महबूब ॻोठ में, जंहिं ॻोठ अंदरि हिन वक़्तु बि तक़रीबन 1000 घर मौजूदु आहिनि ऐं सरकारी सर्वे नंबर जे रिकॉर्ड मुताबिक़ उन ई ॻोठ ॿाहिरां सहाबे किराम जो क़ब्रिस्तान पिणु मौजूदु आहे, जिते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे 3 असहाबी सगोरनि जूं मज़ारूं मौजूदु आहिनि। 40 खां वधीक ताबईन ऐं तबा ताबईन पिणु इन ई क़ब्रिस्तान में दफ़न थियल आहिनि। 10 एकड़नि ते बदल हिन क़ब्रिस्तान में मदफ़न 3 असहाबी सगोरनि, हज़रत अमर बिन अबसा, हज़रत अमर बिन अख्तब, हज़रत मआज़ बिन अब्दुल्लाह जुहनी रदी अल्लाह ताला अन्हुम जे मज़ारुनि मुबारकुनि ते पहुची करे दिलि खे सुकून मिलंदो आहे ऐं दिलि जी कैफ़ियत अजीब महसूसु थियणु लॻंदी आहे, जेका राकिम पाण हाज़िरी वक़्तु महसूसु कई। जी सामाईन, मां ख़ुदि उन मज़ारुनि ते वियो आहियां ऐं अहिड़े क़िस्म जी उहा रिक़तामेज़ कैफ़ियत महसूसु कई वई आहे। 3 असहाबी सगोरनि मञा हिकु असहाबी सगोरे हज़रत अमर बिन अबसा रदी अल्लाह अन्हु जी मज़ार वाज़े आहे। बाक़ी ॿियनि असहाबनि मुतअलिक़ चयो वञे थो त मुख़्तलिफ़ दौरनि में आयल सैलाबी सिलसिलनि बाक़ी मज़ारात जा निशान ख़तमु करे छॾिया हुआ, छो त हीअ मज़ारूं उन वक़्त खां अञा ताईं कचियूं आहिनि। जॾहिं त इन खां अॻु संदनि रहाइश वारनि कुझु कचनि घरनि जा आसार पिणु नुमाया हुआ ऐं उन्हनि जे निशानात मंझां बि खजूं अञा ताईं मौजूदु आहिनि, जेके अजवा खजूर जे नमूने जहिड़ियूं खारकूं ॾियनि थियूं ऐं हिकु खूह पिणु मौजूदु आहे, जंहिंमां असहाबी सगोरा पाणी भरींदा हुआ। इन हवाले सां कुझु बुज़ुर्गान दीन, जिन में मौलाना अहमद अली लाहौरी, मौलाना ताज महमूद शाह अमरोटी, मौलाना हुसैन अहमद मदनी सां गॾु मस्जिद नबवी जे पेशमा मोहम्मद बिन अहमद बिन मोहम्मद ऐं उनखां सवाइ मौलाना नासिरुद्दीन खाकवानी, मौलाना अब्दुल मजीद लुधियानवी, मौलाना अब्दुल हफ़ीज़ मक्की, मुफ़्ती निज़ामुद्दीन शामज़ई, मुफ़्ती ज़रव अली ख़ान ऐं ॿियनि आलिमनि जी तहक़ीक़ पिणु आहे ऐं उहे साॻिया आलिम हाज़िरी पिणु भरे चुका आहिनि। मक़ामी मदरसे जे मुंतज़िम जी ज़ुबानी रवायत मूजिबि उन्हनि ॾिहाड़नि दौरान हिकु बुज़ुर्ग आलिम हाजी अब्दुल वहाब तबलीग जमात जो सरबराह हो, उहो हितां खां अची गुज़रियो। बर वारे रोड सां जॾहिं गुज़री रहिया हुआ त उन्हनि खे गाॾीअ में ज़ियारत नसीब थी ऐं खेनि मयार मिली त हितां भरिसां गुज़री वञो था ऐं परे परे जा सफ़र कयो था, पर हेॾे असांजे मज़ारुनि ते नथा अचो। उनखां अलावा मौलाना हसन जान सरहद वारा, मौलाना मोहम्मद यूसुफ लुधियानवी समेत अक्सर उलमा पिणु हिन ॻाल्हि जी तस्दीक कई त हिते 3 असहाबनि किरामनि रदी अल्लाह अन्हुम जूं मज़ारूं मौजूदु आहिनि, जॾहिं त साॻे वक़्तु 45 ताबई ऐं 10 खां वधीक ॿिया बुज़ुर्गान दीन पिणु हिन क़ब्रिस्तान में मदफ़न आहिनि, जिन में मौलाना ज़करिया कांधलवी जो ख़लीफ़ो मौलाना मुईनुद्दीन जंहिं वसियत कई हुई त मुंहिंजी वफ़ात बैदि मुंहिंजी क़ब्र बि हिन ई क़ब्रिस्तान में बणाई वञे,
जामिया अशरफिया जो हिकु ॿियो शेखुल हदीस मौलाना नज़ीर अहमद पिणु वफ़ात खां 4 ॾियारा अॻु वसियत करे वियो त मां अनक़रीब वफ़ात कंदुसि ऐं मुंहिंजी क़बर बि उन्हनि असहाबनि जे क़ब्रस्तान में ठाहिजो त उन्हनि खे पिणु वसियत मूजिबि हिते ई दफ़न कयो वियो आहे। सॼणो चयो वञे थो त इहा साबी सगोरा बनी उमैया जे दौर में सन 42 हिजरी में ईरान मराकश खां कज़दार यानी खुज़दार ऐं पोइ हिन तरफ़ इस्लाम जो पैगाम खणी हाणोके शदाद कोट वारे रस्ते खां आया, जन जो उतां जे माण्हुनि तमामु वॾी अक़ीदत ऐं एहतराम सां इस्तक़बाल कयो। खेनि कुझु घोड़ा ऐं उठ पिणु तोहफ़े तौरु पेश कयऊं। हज़रत अमर बिन अबसर रज़ियल्लाहु अन्हु हिन इलाइक़े में तक़रीबन 26 सालनि ताईं तबलीग असांखे रहिया ऐं तकलीफ़ जी हालत में फ़ाक़ा कशी सबबि संदन विसाल थियो आहे। ग़ालिबन हिन असाबी सगोरे वटां 35 हदीसूं रवायत कयल आहिनि। सॼणो हिन ई क़ब्रस्तान भरिसां ॼाणायल हिकु असाबी सगोरे हज़रत अमर बिन अबसर रज़ियल्लाहु ताला अन्हु जे नाले सां मनसूब मदरसे जे मोहतमिम मुफ़्ती अब्दुल हादी, जेकी जामिया फारूकिया मंझां 1983 में फ़ारिग़ तहसील थिया हुआ, उन्हनि चवाणी त उन दौर में कुझु झंग जा शींहं हिन क़ब्रस्तान वटि ईंदा हुआ ऐं सलामी भरे हलिया वेंदा हुआ ऐं कॾहिं कॾहिं ईअं बि ॾिठो वियो आहे त आसमान खां 3 कुदरती लाइटियूं ज़मीन तरफ़ शुआन सां नाज़िल थींदियूं आहिनि ऐं उन्हनि जी तजलीअ खां थोरी देरि बैदि क़ब्रस्तान ऐं उन जी वेझड़ाईअ में अजीब क़िस्म जी ख़ुशबू महसूसु थींदी आहे। उस्तादनि मूजिबि जॾहिं भरवारे मदरसे में तदरीस दौरान हिननि असाबनि सगोरनि खां रवायत कयल हदीस पढ़ाई वेंदी आहे ऐं जॾहिं रावी ऐं रवायत जो हिकु ई हंधि गॾु मेलाप थिए थो, तॾहिं बि अजीब क़िस्म जी ख़ुशबू पढ़ाईंदड़ उस्ताद ऐं पढ़ंदड़ शागिर्द महसूसु कंदा आहिनि। दोस्तो, हीअ हिकु अजीब ॻाल्हि आहे तरावी ऐं रवायत जो हिकु ई हंधि गॾु मेलाप थियणु, यानी जेको रावी रवायत कंदड़ आहे उहो सहाबी बि उन मदरसे जे भरिसां मदफ़न आहे ऐं उन मदरसे में पढ़ायो वञे थो। उन जी रवायत जॾहिं पढ़ाई वञे थी, बुख़ारी पढ़ाई वञे थी, रवायत कयल कुतुब पढ़ाया वञनि था, त हू उस्ताद चवे थो, शागिर्द चवनि था त उन रवायत करण महिल असांखे अजीब क़िस्म जी ख़ुशबू महसूसु थींदी आहे। दोस्तो, राकिम सां यानी मूंसां गॾु ज़ियारत वक़्तु उन इलाइक़े जो ॾात धणी असांजो सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलाद जो मरकज़ी अॻवान, मरकज़ी सेक्रेटरी जनरल सुघड़ बि आहे, उस्ताद बि आहे, शाइर बि आहे ऐं उन जी निस्बत पीर साईं पागारा जन जी दरगाह पीर जे ॻोठ सां आहे। उस्ताद पठान फ़क़ीर महर गॾु हो, जंहिंजी रूहानी निस्बत आला हज़रत पीर साईं पागारनि जी दरगाह सां आहे। उन ॿुधायो त मूं दरगाह शरीफ़ पीर जो ॻोठ जे मुफ़्ती आलमनि वटां ॿुधो आहे त हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जन पिणु हिननि असाबी सगोरनि जी तस्दीक़ फ़रमाई हुई। सॼणो 5 डिसंबर 2020 ते मूं पाण हाज़िरी भरे हिननि असहाबनि सगोरनि शिकारपुर वारनि जी ज़ियारत कई। अल्लामा मौलाना डॉक्टर इसरार अहमद, अल्लामा डॉक्टर ताहिरुल क़ादरी, प्रोफेसर डॉक्टर मेमन अब्दुल मजीद सिंधी ऐं राकिम तरफ़ां सहेड़ियल तहक़ीक़ किताब सिंध इस्लाम साइंस ऐं फ़लसफ़ो में पिणु हिननि सहाबनि जो ज़िक्र कयल आहे। सॼणो मूं जॾहिं ज़ियारत कई त ज़ियारत दौरान मुंहिंजा सुघड़ साथी पठान फ़क़ीर महर, मौला बख़्शीदी, इरशाद अली अर्ज़ाई ऐं ॻोठ जी इल्मी अदबी शख़्सियत ऐं समाजी ख़िदमतगार मोहतरम उस्ताद इशफ़ाक़ अमन महर ऐं अनवर अली महर पिणु गॾु हुआ, जन ॿुधायो त वरिहनि खां वठी करे हीउ सहाबा जो क़ब्रस्तान आहे। सरकारी रिकॉर्ड ते बि सहाबनि जे नाले सां रजिस्टर्ड क़ब्रस्तान आहे ऐं कई माण्हू ईंदा रहनि था, ज़ियारतूं कंदा रहनि था। सॼणो अव्हांखे ॿुधायूं त उते उन्हनि सहाबी सगोरनि जा उहे घर ऐं पाणी भरण वारो खूह अॼु बि उते मौजूदु आहे, जेको मदरसे जे मोहतमिम महफ़ूज़ करे छॾियो आहे, ढके छॾियो आहे ऐं उते सहाबनि पारां लॻायल खजूरूं अॼु बि मौजूदु आहिनि, जिन जी कतल खजूर जो नमूनो अजवा जे नमूने ते अॼु बि ॾिठो ऐं खाधो वञे थो। वल्लाहु आलम बिस्सवाब। इल्मी अदबी तारीख़ी हवाले सां जेकॾहिं का एराबी, लफ़ाज़ी, ज़ेर ज़बर जी कंहिं नाले, कंहिं जुमिले, कंहिं मफ़हूम में ग़लती थी हुजे त इंसान सम्झी माफ़ कंदा। इन्हीअ ते आलम ओताक़ मां पंहिंजे मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी खे इजाज़त ॾींदा।
अव्हांखे प्रोग्राम कीअं लॻो कमेंट जे अंदरि पंहिंजी रहनुमाई कंदा इल्मी अदबी तारीख़ी तहक़ीक़ी हवालनि सां त जीअं हिननि हवालनि खे अञा वधीक दुरुस्त अंदाज़ सां पेश करे सघिजे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जाॾे पेर तारे ख़ैर, अल्लाह निगहबान।